कोटड़ी टेलीग्राफ कॉलोनी वेठो इंडस हाईवे ते कार ऐं ट्रक में टक्कर सबब एसएचओ जामशोरो मुख्तार कलोड़ो समेत 3 पुलिस एहलकार ज़ख़्मी थियण जा इतलाउ आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूद आहे जामशोरो मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर आबिद अब्बासी। जी आबिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधायां त कोटड़ी टेलीग्राफ कॉलोनीअ वेझो इंडस हाईवे ते कार ऐं ट्रक में टक्कर थियो आहे, जंहिंमें 3 ॼणा जेको आहे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि, जॾहिं त कार में एसएचओ जामशोरो मुख्तियार कलोड़ो समेत जेको आहे 3 पुलिस एहलकार जेके आहिनि उहे मौजूदु हुआ। अव्हांखे ॿुधायां त कार में पुलिस कंहिं जवाबदार खे खयों पे वई त हादसो जेको आहे उहो पेश आयो, जॾहिं त वाक़े वारे हंधि मौजूदु माण्हुनि ॿुधायो त कार में मौजूदु जवाबदार ऐं पुलिस एहलकारनि विच में हथ छड़ांग थी, जंहिं सबबु अफ़रा तफ़रीअ में कार ड्राइवर जो जेको आहे कंट्रोल मां निकिरी वञी ट्रक सां टकराई, जंहिंजे नतीजे में कार में सवार एसएचओ जामशोरो मुख्तियार कलोड़ो समेत 2 जेके आहिनि पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया। ट्रक ड्राइवर जेको आहे सो उहो मौक़े तां फ़रार थी वियो। अव्हांखे ॿुधायां त वाक़े वारे हंधि जेको आहे साइट पुलिस मोबाइल पहुची कार में सवार ड्राइवर खे कार में सवार जवाबदार खे जेको आहे खंबे अणॼातल हंधि जेको आहे मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त कार में मौजूदु जवाबदार जा फुटेज पिणु सोशल मीडिया ते वायरल थी चुका। महिरबानी आबिद, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।